बिरासिटी जे ॻोठ जलबाणी वासी भेण शीना जलबाणी पंहिंजी बीमार माउ सां गॾु वॾी भेण ऐं संदसि पुटनि जी मुबैना ज़्यादतियुनि तोड़े तशदुद करण ऐं चोरी जे कूड़नि इल्ज़ामनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आडो सख़्तु एहतजाज कंदे ॿुधायो त मुंहिंजी अमड़ मसमात मरियम फ़ॉलेट जी मरीज़ आहे, जेका मुंहिंजी वॾी भेण बीबी जलबाणी सां गॾु रहंदी हुई, जिते भेण जे पुटनि कामरान ऐं अली रज़ा मुंहिंजी अमड़ मथां बिना जवाज़ सोन चोरी जा कूड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। जॾहिं त मुंहिंजी अमड़ जेका फ़ालिज ऐं दिलि जी तकलीफ़ में मुब्तला आहे, जेका भेण बीबीअ सां गॾु रहंदी हुई, पर मुंहिंजी भेण अमड़ जी ख़िदमत न करण ऐं संदसि जो इलाजु न करण सबबि मां ऐं अमड़ खे पाण सां गॾु वठी पाण वटि तरसायो आहे ऐं संदसि इलाजु कराए रही आहे, जंहिं सबबि मुंहिंजी भेण मसमात बीबी ऐं संदसि पुटु कावड़ में अची असां माउ धीअ मथां बिना जवाज़ चोरी ऐं अमड़ जी अग़वा जा कूड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। जॾहिं त इन सिलसिले में फ़ालिज जे मर्ज़ में मुब्तला पीरसन औरत मसमात मरियम ख़ातून ॿुधायो त मां पहिरियां वॾी धीअ बीबी वटि रहंदी हुअसि, जेका मूं मां बेज़ार थी वई ऐं मूं मथां सख़्तु तशदुद कंदे वारनि खां घेलींदे मारकुट कंदी हुई। हुन SSP नौशर फ़िरोज़ DSP भिरिया ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त इंक्वायरी कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।